अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में आओ यहाँ सायरा सुमरो आईने बुलेटिन में असा सगत साथींदो मुबशर सलंगी इस सब खबरी का नजर हेडलाइन ते। पाकिस्तान जे सियासी पार्टिन ईरान ऐं अरब मुल्कनि विच में छिकताण घटाइण खे पाकिस्तान जी अवलीन तरजीह करार ॾेई छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि क़ौमी सलामती ख़िते जी सूरत हाल बाबति इनकेमरा इजलास, PPJUI, MKM, BAP ऐं ॿियनि सियासी जमातुनि जे अॻुवाननि जी शिरकत। सियासी पार्टियुनि ऐं वज़ीर आज़म खे क़ौमी सलामती सरहदनि जे सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी वई। वज़ीर आज़म अफ़गान तालिबान ख़िलाफ़ जारी कार्रवाइयुनि बाबति सियासी पार्टियुनि खे एतमाद में वरितो। इजलास में PTI ऐं सुन्नी इतिहाद काउंसिल जा मेंबर शरीक न थिया। सिंध में स्ट्रीट क्राइम ते ज़ाब्ते ऐं कचे में दाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन वधीक तेज़ करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि एपेक्स कमेटी जो इजलास। सूबाई करू वज़ीर, IG सिंध, DG रेंजर्स ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जे अमलदारनि जी शिरकत। कानून लागू कंदड़ इदारनि पारां अमन अमान जी सूरत हाल ते ब्रीफिंग। इजलास दौरान गैर कानूनी रहंदड़ अफ़गाननि ख़िलाफ़ मुहिम तेज़ करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह स्ट्रीट क्राइम ऐं कचे में ऑपरेशन तेज़ करण जी हिदायत करे छॾी। अमेरिका इसराइल पारां ईरान में 1200 खां वधीक हथफनि ते बमबारी, 2000 खां वधीक ईरानी शहीद। इसराइल जा आज़ादी स्क्वाड ते शहरनि मथां मीज़ाइल फायर, केतिरा ई शहरी शहीद थी विया। ईरान पारां इसराइल ते मीज़ाइलनि जी 16 लहर। तिल अबीब में केतिरियूं ई सरकारी इमारतूं तबाह। बहरीन में अमेरिका जो सभ खां वॾो रेडार सिस्टम तबाह थी वियो। सऊदी अरब ऐं इराक में CIA जे अॾनि खे निशानो बणायो वियो। ईरान पारां 560 इसराइली ऐं अमरीकी फ़ौजी मार्चड़ जी दावा। सिंध जे वॾे वज़ीर तरफ़ां ईरानी काउंसलेट जो दौरो। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई ऐं संदसि साथियुनि जी शहादत ते ताज़ियत जो इज़हार। वॾे वज़ीर चयो आहे त ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई ऐं संदसि साथियुनि जी शहादत ते दिली ॾुख पहुतो आहे। सिंध हुकूमत ऐं अवाम ईरानी अवाम सां गॾु बीठल आहे। सिंध जे वॾे वज़ीर ऐं सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह ईरानी काउंसलेट में फातिह ख़्वानी कई ऐं शहीदनि जे ख़ानदाननि लाइ सब्र जी पिणु दुआ कई। पाक फ़ौज पारां ऑपरेशन ग़ज़बुल हक़ जारी। फितना हिंदुस्तान ऐं ख़ारिजियुनि ते बमबारी। बिलग्राम एयरबेस ते बमबारी में जहाज़नि जो वेयर हाउस ऐं हैंगर तबाह। तोड़खम सरहदनि ते अफ़गान तालिबान जो हमलो। जवाबी कार्रवाई में तालिबान कमांडर फरहमान समेत केतिरा ई अफ़गानी मारिजी विया। पाक फ़ौज पारां जारी कार्रवाइयुनि में मारिजी वियल अफ़गान तालिबान जो अंग 464 थी वियो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच पारां अधूरियूं रिपोर्टूं पेश करण ते DCs खे छंड। सिंध हाई कोर्ट बेंच में मासूर कोटा तहत नौकरियूं न मिलण ख़िलाफ़ दाख़िल करायल दरख़्वास्तुनि ते ॿुधणी। मुख़्तलिफ़ ज़िलनि जे DCs पारां रिपोर्टूं पेश कयूं वयूं। अदालत पारां DCs खे छंड। दरख़्वास्त गुज़ारनि जे वकील अदालत खे ॿुधायो त सूबाई सरकारी खातनि में माज़ूरनि खे 5% कोटा तहत भर्ती करण लाइ ज़िलनि इंतिज़ामिया DRCs में सियासी सिफ़ारिशुनि हेठि मनपसंद जा नाला फाइनल कया आहिनि। अदालत ज़िलनि जे डिप्टी कमिश्नर खे सरकारी तौर ख़ुदमुख़्तियारी इदारनि में मासूर कोटा तहत ख़ाली जायुनि जा तफ़सील तलब करे वरिता। ॿुधणी 9 अप्रैल ताईं मुलतवी। मेहर में 3 पुलिस एहलकारनि जी शहादत वारे केस में नामज़द जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में ऑपरेशन। 25 ॼणा गिरफ़्तार। SSP दादू जी अॻुवाणी में कंबर शेदात कोट ऐं लालू राइक में कार्रवाइयूं। 25 ॼणा गिरफ़्तार। SSP दादू सऊद मक्सी चयो आहे त जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सर्च ऑपरेशन कयो वियो। गिरफ़्तार कयल 25 ॼणनि जे कब्ज़े मां हथियार पिणु हथ कया विया आहिनि। बडाणी भरिसां बंगवार बिरादरी जे बिंदुरनि में हलंदड़ खूनी तकरार तां हिकु ॼणो क़तल, 2 ॼणा ज़ख़्मी। कबलू थाणे जे हद कचे वारे इलाइक़े में हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान नंढो बंगवार खे क़तल करे छॾियो। गोलियूं लॻण सबबि सनाउल्लाह ऐं सलाम बंगवार ज़ख़्मी, नाज़ुक हालत में अस्पताल मुंतक़िल। दुरनि में छिकताण वधी वञण करे इलाइक़े में ॾहका पखिड़ियल। सीता रोड वेझो बिंदुरनि में जहिड़े दौरान कुहाड़ियूं लॻण सबबि नौजवान क़तल, 2 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ सीता नदी में सोलंगी बिरादरी जे बिंदुरनि में ॿारनि जी ॻाल्हि तां जहिड़ो नौजवान मोहम्मद सिद्दीक़ सोलंगी मारिजी वियो। मुरीद अब्बास ऐं इब्राहिम सोलंगी ज़ख़्मी। ज़रूरी कार्रवाई बैदि लाशघर पहुचण ते कोहराम मची वियो।